एसीपी पारां चोरी ॾींहं बि प्रेस क्लब जो अलामती बुख हड़ताल कई वई आहे पुलिस जी ज़्यादती ख़िलाफ़। अचो त ॻाल्हियूं कयूं, हिन छा मुतालबो आहे, हिन छा चवणु आहे? बुख हड़ताल आहे, कोई इंतज़ाम अञा कोई एक्शन नथो थिए, छा चवंदो आहे? साईं तव्हांजी महिरबानी, 14 ॾींहं अॼु असां एहतिजाज में हलूं पिया था, इंतज़ामिया जे कन मां जूं बि नथी चुरे। असांजे क़ौमी कारकुननि ते कूड़ा केस कया विया आहिनि, जेल में आहिनि। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असां अमन अमान जे लाइ निकिरूं था त असांजे आवाज़ खे दॿाए करे ऐं असांखे जेको आहे गिरफ़्तार करे असां ते FIR कयूं वयूं आहिनि। इन जे लाइ 14 ॾींहं पर 14 साल गुज़री वञनि तॾहिं बि असां कोन छॾींदासीं अमन अमान जेसिताईं बहाल न थींदो, इंसाफ़ कोन मिलंदो। एसिताईं असांजो एहतिजाज जेको आहे 16 तारीख़ साईं जलाल शाह अचे थो, इंशाअल्लाह ताला हाईवे जो रुख़ कंदासीं या त SSP जो रुख़ कंदासीं। जेसिताईं अमन अमान बहाल न थींदो, क़ौमी कारकुन आज़ादु न थींदा, हीअ असांजो सिलसिलो इंशाअल्लाह जारी रहंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नज़ीर मीरानी अवां जो तमामु घणी महिरबानी। अॼु 14 ॾींहं थी चुका आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी सरापा एहतिजाज आहे। जेसि ताईं SSP कश्मीर अमन अमान करण में नाकाम थी चुको आहे, असां आला अदारा खां अपील कयूं था, चीफ जस्टिस खां अपील कयूं था त फौरी तौर हिन SSP जे एक्शन खयो वञे, हिन SSP खे हटायो वञे। तव्हां पाण ॾिसो था 180 माण्हुनि ते, सिंध यूनाइटेड पार्टी जे 180 माण्हुनि ते FIR दाख़िल कयो वियो आहे। एतिरो धाड़ेलनि ते बि FIR केरु दाख़िल नथो करे। हिन SSP असांजे मथां FIR दाख़िल कया आहिनि। शहर जे हवाले सां तव्हां पाण ॾिसो था अमन अमान बिल्कुलु नाकाम थी चुको आहे। रोज़ाने जे बुनियाद ते 3-4 मोटरसाइकिल ऐं डेली वञनि था ऐं हितां जो जेके बि अमलदार आहिनि उहे ख़ामोश ऐं तमाशाई बणियल आहिनि, सिर्फ़ु ॾेखार था ॾियनि। ऐं हितां जेके माण्हू गिरफ़्तार करे पोइ वरी कचहरी रुख़ करनि था त बाबा असां वञी माण्हू गिरफ़्तार करे आयासीं, पर इहो असां इहो कूड़ सम्झूं था त कचे में वञणु हिननि खे अहिड़ो दिलि ई न आहे, एतिरा दिलेर ई न आहिनि। ऐं हितां माण्हू अॻु वठी करे पोइ वञी कचे खे ॿुधाइनि था त असां कचे में माण्हू अगवा करे आयासीं, वठी आयासीं, पर इहो सिधो सो कूड़ आहे। जेसि ताईं SSP खे न हटायो वेंदो, ख़ान मोहम्मद सौदो असांजो सिंध यूनाइटेड पार्टी जो वर्कर आहे, उनखे 14 ॾींहं 15 ॾींहं थी विया आहिनि ऐं उहो SSP साहिबु उनखे ज़ाहिर ई नथो करे ऐं धाड़ेलनि वांगुरु उनखे जेको आहे लिकाए विया वेठो आहे। असां अपील कंदासीं अला अदारनि खां त हिन SSP खे ऐं राशि SSP कश्मीर खे फौरी तौरु हटायो वञे ऐं शहर जो अमन अमान बहाल कयो वञे। असां अमन अमान जे बहाली लाइ एहतिजाज कयूं पिया। पुलिस पंहिंजो चोरी लिकाइण जे लाइ असांजे क़ौमी कारकुननि खे ख़ान मोहम्मद सब्ज़ोई खे अॼु 13-14 ॾींहं उनखे खणी करे ग़ैब कयो वियो आहे। केतिरा ई क़ौमी कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। SSP चए थो त चोरियूं थियनि, फौरां थियनि, ॾोह थियनि, तव्हां ख़ामोश रहो, तव्हां शहर जे अमन अमान जे लाइ न रैली कढो न को एहतिजाज कयो। हाणे एहतिजाज बि असांजा ॾोह बणिजी चुका आहिनि। IG सिंध, DIG लाड़काणो, ख़ामोशी सम्झ में नथो अचे त इहा ख़ामोशी भला कहिड़े जेको आहे सो रुख़ अख़्तियार कंदो। असां 16 तारीख़ ते सैयद जलाल महमूद शाह सिंध यूनाइटेड पार्टी जे चेयरमैन जे क़यादत में कश्मीर ज़िले जो माना रोड रस्ता ई बंदि करे सघूं था, इंटरनेशनल हाईवे रोड बि बंदि करे सघूं था, SSP ऑफिस जे गेट जे अॻो बि धरणो हणी सघूं था। त ख़ुदारा IG सिंध खे इन शइ जो नोट वठणु खपे। हीअ SSP करप्ट माण्हू आहे, इनखे फौरी तौरु हटायो वञे, इन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कई वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे। महिरबानी नज़ीर भाई तव्हांजो। अॼु 14 ॾींहं असांजो बुख हड़ताल कैंप जारी आहे जो कश्मीर तंगवानी पुलिस असांजे तंगवानी जे सदर अहमदुल्ला शारी से क़ौमी कारकुन तशद्दुद कयो आहे, बेरहमनो तशद्दुद कयो आहे। जीअं कश्मीर में भारत करे थो, असां सां इहो ई बर्ताव पुलिस कयो आहे। असां IG सिंध खे अपील था कयूं बदमाश DSP तंगवानी मंज़ूर शाह खे हटाए करे SSP कश्मीर खे हटाए करे इन जाइ ते ॿियो SSP रखियो वञे और मंज़ूर शाह जे मथां केस दाख़िल कया वञनि। जंहिं असांजे कारकुननि जा परमुन एहतिजाज असांजो हुयो, हर शहरी जो हक़ आहे, जमहूरी हक़ आहे, उन्हनि ते पारां तशद्दुद करे उन्हनि जा ॼंगूं भॻा विया। असां IG सिंध खे अपील था कयूं इन्हनि जे ख़िलाफ़ु हटाए करे इन ते केस दाख़िल कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं ख़ान मोहम्मद सब्ज़ोई खे बि गिरफ़्तार कयो आहे, गुम कयो वियो आहे। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त 16 तारीख़ ते जलाल महमूद शाह ईंदो ऐं इंशाअल्लाह रोड बंदि कंदासीं जेसि ताईं मंज़ूर शाह खे न हटायो वेंदो। नज़ीर मीरानी, सोच TV, कंदकोट। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दॿाइण कॾहिं बि न विसारींदा।
सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.